नाज़िन सॼे सिंध जी या बागो डहो में भी ثقافتي तैयारियूं ज़ोर शोर सां जारी आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था तौसीन चांडियो जी ही रिपोर्ट। नाज़रीन जीअं त पूरी सिंध में पुरजोश तरीक़े सां सिंध ثقافتي डे जेको मल्हायो पियो वञे, अचो त हिन नौजवान सां असां बि इहो कुझु ثقافت जे बारे में पुछूं। दिसंबर ते प्रोग्राम रखियो आहे जो मिरान टीवी जे हवाले सां सिंधी टोपी जो ॾींहुं इंशाअल्लाह मिरान टीवी सां गॾु मल्हाईंदासीं। 6 दिसंबर ते जीअं त अॼु असांजो टोपी अजरक जो ॾियारो आहे इहो बुर तरीक़े सां मल्हाईंदासीं इंशाअल्लाह। पहिरियों कॾहिं बि लश्कर न आयो आहे ऐं असां इंशाअल्लाह हिन तरीक़े जो इन साल जो भरपूर तरीक़े सां मल्हाईंदासीं। 6 दिसंबर जीअं त असांजो क़ौमी त्योहार आहे ऐं असीं हर साल वॾे जोश सां मल्हाईंदा आहियूं ऐं इंशाअल्लाह ताला असीं हमेशह मल्हाईंदा रहंदासीं। बागोडा जे तरफ़ां असां ही त्योहार हमेशह मल्हाईंदा रहंदा इंशाअल्लाह। ही प्रोग्राम मेरान टीवी जे तरफ़ां असां वटि आयल आहे सरदार शाह बुखारी जे ॻोठ गुलण शाह। जीअं त हर साल मल्हाइबो आहे प्रोग्राम 6 दिसंबर ते बि इंशाअल्लाह ईअं जोश ऐं जज़्बे सां मल्हाए। असांजो जेको 6 दिसंबर जो प्रोग्राम आहे टोपी अजरक जो ॾियारो आहे, असां वॾी हिनखे ख़ुशी ऐं धूमधाम सां मल्हाईंदासीं इंशाअल्लाह ताला। 6 दिसंबर एकता ॾियारे ते पुरजोश आहियूं असीं ॻोठ जा गुलण शाह लॻ सरदार शाह ऐं 6 दिसंबर ते इंशाअल्लाह असां गॾिजी सभु सिंधी गॾिजी थी करे सिंध जो आवाज़ उथारियूं। कैमरामैन मुनीर अहमद शहर सां गॾु मां आहियां तौसीन।